तंगवाणी में मक़तूल नादर चोलानी जा कातिल गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ ॻोठी मोहम्मद चोलानी जे रहवासियुनि पारां गौसपुर सैफर लिक रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नूर खान चोलानी, मीर हज़ार खान चोलानी, बाबू चोलानी ॿिनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त तंगवाणी पुलिस कातिल धुर खां रिश्वत वठी उन्हनि खे छॾे ॾिनो आहे, जेके उन्हनि खे जानी नुक़सान जूं धमकियूं ॾियनि था। पुट खे क़त्ल करे आ ज़ालिम ऐं अदालत जो हाते जे अंदरि माना हदूद में 8 ॾींहं थिया आहिनि, कोई बि गिरफ़्तारी अमल में न आंदऊं। असां आला ऑफिसरनि खे अॻे बि असां अर्ज़ ऐं दाऊं कयासीं, पर असांजो ॿुधण वारो को बि कोन्हे। जवाबदार गिरफ़्तार थियनि, जेके असांजा पुलिस कमज़ोरी कई आहे ऐं उनजे मथां बि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। अॼु 5 ॾींहं आहे मुंहिंजो भाउ खे कोरट तंगवानी में शहीद कयो अथनि, कुझु बि न करे सघियो आहे पुलिस। हिन वक़्तु खून थी चुको आहे, कोरट में कैदी मज़लूम 6 साल उहो जेल में रहियो, हाज़ुरी ते आयो, उनखे शहीद कयो, उनजे लाइ कुझु बि न करे सघिया आहिनि। मुंहिंजो सौटु मौला बश्क उर्फ़ नादर खे कोरट में हथकड़ी लॻियल ज़ालिमनि उन में क़त्ल कयो आहे। क़त्ल जे नतीजे में हिकिड़ो जवाबदार उते गिरफ़्तार थियो आहे। पुलिस अञा ताईं का बि इलेक्शन न आहे, कंहिं सूबेदार उन सां ॿधल आहे, तंगवानी वारो SHO जेको आहे उन सां ॿधल आहे, उहो उन ते का बि इलेक्शन नथो करे। असां SP IG DIG खे 4-5 ॾींहं थिया आहिनि मीडिया में कोई बि बयानु नथा ॾियो। SHO हुन सां मुलविज़ आहे, SHO हुनजे ख़िलाफ़ को बि शइ शिकायत असांजे मदद का बि शइ नथी करे। SHO उन्हनि घुर कई त कोर्ट अंदरि हमलो कंदड़ नादर चोलानी जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे शान इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।